नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूसैदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी डिस्ट्रक्ट बार एसोसिएशन चूंड में फ्रेंड्स लائيرس पैनल जी कामयाबी ते संदसि मान में न्यूसैदाबाद में रईस रहीम गुल रिंद तरफ़ां जशन ऐं डिनर ॾिनी वई। बार जे चूंडियल सदर एडवोकेट बादल गाहोटो ऐं जनरल सेक्रेटरी कुर्बान भुट्टे जी क़यादत में सवें वकीलनि जॾहिं त शहर में दाख़िल थिया त हुननि जो सवें गाॾियुनि जे जलूस में शानदार इस्तक़बाल कयो वियो। अजरकन गुलनि अधु किलोमीटर जो रस्तो 2 कलाकनि में पार कयो। इन मौक़े ते ज़बरदस्त आतिशबाज़ी कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे वकील अॻवाननि बादल गाहोटो कुर्बान भुट्टो चयो आहे त पैनल जी कामयाबी हक़ ऐं सच जी कामयाबी आहे। असांखे वकीलनि जे बाअमल ग्रुप वोट करे असांजे कुलनि ते बार विधो। असां ऐद था करियूं त मटियारी ज़िले जे ग़रीब ऐं बेवस अवाम जी ख़िदमत कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।